शामिल कंदासीं ठट्टो खां जिते छोकरनि सां बदफेरी बाबति संदन वीडियोस वायरल करण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। हुन जा तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब विरोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी छठे मसइले ते गुज़िरियल ॾींहुं कुझु नौजवान जेके आहिनि छोकिरनि जो टोलो जेको आहे साम्हूं आयो, जंहिंजे हवाले सां इंकशाफ साम्हूं आयो त टोले पारां जेके वॾे उमिरि जा जेके थोरी नंढे उमिरि जा जेके छोकिरा आहिनि उन्हनि जी वीडियोज़ भरे उन्हनि सां ज़्यादती करे बदफ़ैलियूं करे उन खां पोइ उन्हनि जी वीडियोज़ भरे उन्हनि खे ब्लैकमेल कयो वञे थो ऐं उनखां पैसा घुरिया वञनि था। अहिड़े क़िस्म जूं कुझु वीडियोज़ बि साम्हूं आयूं जेका पोइ मीडिया जे ख़बरूं अचनि जो नोटिस वठंदी SSP ठट्टो जे हिदायत जो पुलिस कार्रवाई कयूं ऐं कुझु छोकिरनि खे गिरफ़्तार कयो। अॼु बाज़ाब्ता तौर ते उन हवाले सां केस दाख़िल कयो वियो आहे जंहिंमें मकड़ी थाणे ते इब्राहिम विकी जेको हिकु लिंगर आहे उनजे वालिद जे पारां केस दाख़िल करायो वियो आहे मकड़ी थाणे ते, जंहिंमें जवाबदार सिकंदर आलू, शहबाज सामो ऐं शहज़ाद सुओ टिनि खे गिरफ़्तार जवाबदारनि खे नामिनेट कयो वियो आहे। उन सां गॾु टे संदन साथी जेके रूपोश आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेके वीडियोज़ रिकॉर्ड करे जेके लीडरनि सां छोकिरनि सां ज़्यादतियूं करे बदफ़ैली करे संदन वीडियोज़ भरे के ब्लैकमेल करण जा सेक्शन लॻाया विया आहिनि। उन हवाले सां उन्हनि जी गिरफ़्तारी बि शाम जो बाज़ाब्ता तौर ते ज़ाहिर कई वई आहे, जंहिं ते पुलिस जे चवण सुभाणे टिनी जी रिमांड वठी वॾी महिरबानी नाज़िम ठट्टो खां महबूब विरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। गुज़िरियल ॾींहुं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो हो। छोकिरनि सां बदफेरी बाबति संदन वीडियोस वायरल करण वारे वाक़े जो अॼु केस दाख़िल थी वियो आहे। उन हवाले सां ठट्टो खां महबूब विरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। हाणे ख़बर शामिल कंदासीं लालू राय खां जिते पुरस्कार नमूने